काबिल एहतराम मुंहिंजो अज़ीज़ अस्सलाम वालेकुम डियर दोस्तों जनाब आला घोड़नि घोटनि जीअं थोरा ॾींहं कॾहिं मंझि कोटनि कॾहिं राही रड़दा जा भू पहिरीं मुंहुं सा भू मथे सॼणी जनाब आला साईं अली मर्दान साहब जो नालो वठंदे दिल धड़के थी साईं अली मर्दान शाह जी ॻाल्हि कंदे सच पुछो दिल यकीन नथी करे साईं अली मर्दान शाह उहो शख्स आहे हो जही हिंद बलार जी दंड जे पासे बि ॻोठ खारो सैयद जंहिंखे शाह साहिब पंहिंजे रसाले में ॻायो आहे उन जे ॻोठ जे अंदरि साईं अब्दुल नबी शाह उर्फ मियां शाह जे घर जनम वरितो ऐं इब्तिदाई तालीम साईं खारोड़े बि वरिती मैट्रिक जो इम्तिहान इंटर जो इम्तिहान साईं उमरकोट में